नाज़रीन वाक़े ख़बर ॾींदो लाहौर हाई कोर्ट इमरान खान खिलाफ़ कार्रवाई खां रोकण वारो हुकुम वापस वठी छॾियो आहे। ख़बर मां कयूं पिया पुलिस FIA के इमरान खान खिलाफ़ कार्रवाई खां रोकण वारो हुकुम वापस वठी रहिया आहियूं। अदालत रिमार्क्स आहिनि FIA ऐं पुलिस केसिस जा तफ़सील पेश कया आहिनि। कार्रवाई खां रोके नथा सघूं। ख़बर अवां खे ॾियूं पिया लाहौर हाई कोर्ट इमरान खान खिलाफ़ कार्रवाई खां रोकण वारो हुकुम वापस वठी छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन अवां खे ॿुधायूं त पुलिस ऐं FIA के इमरान खान खिलाफ़ कार्रवाई खां रोकण वारो हुकुम वापस वठी रहिया आहियूं। अदालत चयो आहे FIA ऐं पुलिस केसिस जा तफ़सील पेश कया आहिनि। कार्रवाई खां रोके नथा सघूं। अवां खे अपडेट कयूं त लाहौर हाई कोर्ट इमरान खान खिलाफ़ कार्रवाई खां रोकण वारो हुकुम वापस वठी छॾियो आहे। पुलिस ऐं FIA के इमरान खान खिलाफ़ कार्रवाई खां रोकण वारो हुकुम वापस वठी रहिया आहियूं। अदालत चयो आहे अवां खे ॿुधायूं त FIA ऐं पुलिस केसिस जा तफ़सील पेश कया आहिनि। कार्रवाई खां रोके नथा सघूं। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे खुदाबख्श। जी खुदाबख्श, अपडेट कजो। जी FIA तरफां अॼु लाहौर हाई कोर्ट में इमरान खान खिलाफ़ जेकी कार्रवाई आहे उन जा तफ़सील जमा कराया विया आहिनि। जंहिंखां पोइ अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त FIA खे जेका तफ़सील ॾिना आहिनि उन मुताबिक़ असां जेको कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई खां रोके नथा सघूं। इन खां अॻु लाहौर हाई कोर्ट इमरान खान खिलाफ़ कार्रवाई खां रोकींदे इहो ऑर्डर जारी कयो हो त इमरान खान के खिलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई खां अॻु जेको आहे सो अदालत खे आगाह कयो वेंदो। पर अॼु जेको आहे सो लाहौर हाई कोर्ट इहो रिमार्क्स ॾिना आहिनि त हू जेको आहे सो अहिड़े कंहिं क़िस्म जो ऑर्डर हुननि अॻु में जारी न कयो आहे। तॾहिं त उहो ऑर्डर वापसि वठंदे FIA खे ऐं ॿियनि इदारनि खे इहो जेको आहे सो चयो आहे त जेकॾहिं हुननि वटि के तफ़सील आहिनि त उहो हुनजी कार्रवाई करे सघनि था। जी खुदाबख्श, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। अवां खे ॿुधायूं पिया अहम केस जी ॿुधणी थी आहे। FIA ऐं पुलिस केसिस जा तफ़सील पेश कया आहिनि। अदालत जो चवणु आहे त कार्रवाई खां रोके नथा सघूं।